ॻोठ मल्हार शेख में जिते स्कूल आहे प्राइमरी फ़कीर मोहम्मद सियाल हिन स्कूल खे क़ाइमु थिए त केतिरो अरसो थी चुको आहे, पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त सिंध जे ॿियनि स्कूलनि जी हिन जी बिल्डिंग बि ज़बून हाली जो शिकार आहे। जीअं असां स्कूल में आयासीं त हिते पहिरियों त लाइट सिस्टम न आहे, छो जो ॻोठ जी लाइट जी कटियल हुअण सबब जे करे स्कूल में बि लाइट न आहे, पखा अवेलेबल न आहिनि। गर्मीअ जी शिदत जे करे माना ॿारनि खे तकलीफ़ महसूसु थिए थी पई। असांखे भउ थो थिए, मथे बि नथा वञी सघूं, एॾो भउ थिए, चापड़ बि किरनि था। तमामु पुराणी बिल्डिंग आई आहे, पोइ ॿारनि खे बि असां मथे नथा छॾे सघूं। हिते बि रहूं था, जेको पढ़ायूं था हिन हेठिन क्लासनि में बि रोज़ु असांखे पंहिंजे सां भउ थिए, ॿारनि खे भउ थिए थो, पर मजबूरी आहे, छा था करे सघूं। ॿार बि वण बि न आहे, उस लॻो पियो आहे। असांखे भउ थींदो आहे, असांखे पंहिंजा पीउ माउ चवंदो आहे त न वञो, तव्हांजे मथां न बिल्डिंग किरे। असां इलाही महीननि खां थींदा आहियूं, असांखे पाण शौक़ु आहे। अपील आहे गवर्नमेंट खे त हिन स्कूल जी जेके मथी छत आहे कहिड़े वक़्तु बि किरी सघे थी, ऐं असांजा ॻोठाणा जेके आहिनि ख़ासि करे इन छत जे करे को ॿार ॼण पढ़ाईअ लाइ तयारु न आहे। असांजी अपील आहे हिन गवर्नमेंट खे त जेको आहे फौरी तौर उपाय वठी हिन बिल्डिंग खे ठाहे ऐं नईं करे ठाहे सघे। तव्हां उस्तादनि जूं ॿारनि जूं ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त हिन स्कूल में तालीम पिराइण कंहिं बॉर्डर ते जंग वेहण खां घटि न आहे। हिन स्कूल जी जेका 4 क्लासिस आहिनि उहे डबल स्टोरी ते मुश्तमिल आहिनि। 2 जेके मथियूं क्लासिस आहिनि उहे बिल्कुलु ज़बून हाली जो एतिरो त शिकार थी चुकियूं आहिनि जो कंहिं वक़्तु बि उहे किरी सघनि थियूं। कैमरामैन आसिफ अली सां गॾु जावेद अहमद, TV न्यूज़।